अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिलसिला कुंज न्यूज़ में सभिनी खे भलीकार चऊं था। कुंज न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी आहे। मेहड़ मां बिलावल दुरानी जी रिपोर्ट मूजिब चांडिया बिरादरीअ जे नौजवान समाजी अॻवान राजन चांडियो, मोहम्मद सूमर, अली हसन, अली असगर चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानीअ में मेहड़ प्रेस क्लब अॻियां केन शाह जे बासर मुमताज़ चांडियो, एजाज़ चांडियो, गुलाम अली चांडियो, बरकत चांडियो जे ज़ियादतुनि ऐं कूड़ा केस दाख़िल कराइण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। हुन मौक़े ते राजन चांडियो चयो त बाासरन सां ज़रई ज़मीन ते तकरार जो केस हाई कोर्ट लाड़कानो में हलंदड़ आहे। केस तां हथ खणण लाइ मूं ते दबाव विधो पियो वञे ऐं मुंहिंजे मथां झेड़े जो कूड़ो केस दाख़िल करायो वियो आहे। मुंहिंजो झेड़े जे मामले सां को बि वास्तो न आहे। मां लिखियल पढ़ियल सोशल वर्कर आहियां। हुन IG सिंध DIG हैदराबाद SSP दादियो खे अपील कई त दाख़िल कूड़ो केस जी इंक्वायरी कराए केस ख़तमु कयो वञे ऐं असांखे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे।